ऑफिसर अब वेही वेही कुड़जी पियो हूंदे हल त मां तोखे ज़मीन घुमाए चा। मुजेरी आ ज़मीन सभु रुञ लॻी पयूं आहिनि, फसल जो हिकिड़ो तीलो बि कोन थियो आहे। बाक़ी ऑफिसर खे बाबा छा घुमाईंदव? मुजेरी चवंदो आहे त पूरी देह मुंहिंजी आहे, हलो तूं ॾिसूं हली। ऑफिसर इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ग़लति ॻाल्हि न आहे। मुजेरी जी एतिरी त ज़मीन आहे जो हिकिड़े ॾींहं में घुमी कोन सघंदव। सभ जी सभु वस्ती आहे। जेकॾहिं 1 साल वस थी न त 5 साल मुजेरी टेकजी वेंदो आहे। छा भला हुनखे कंहिं बि बेराज जो पाणी नथो लॻे? बाबा हिकिड़ो त ब्रेच सफ़ा असां खां परे आहे, ऐं ॿियो वरी ज़मीनूं असां जूं मथे न। असांजी ज़मीन ते को वाह ई कोन थो लॻे, उन करे असां जूं अखियूं सदाईं आसमान जे तरफ़, ऐं असां जूं उमेदूं रब में आहिनि। जेकॾहिं बस 2-3 साल न थिए त पोइ तव्हां सभु गुज़र सफ़र कीअं कयो? बस ऑफिसर बाबा गुज़र सफ़र थी थो वञे। हूअं बि रोज़ीअ जो ज़िम्मो त मुंहिंजे मालिक जो आहे। तव्हां त थियो मुजेरी, बाक़ी न ग़रीबनि मिसकिननि जो छा हाल थींदो हूंदो? ॾुकार झेले वेंदा हुआसीं जॾहिं असीं जवान हूंदा हुआसीं। उन वक़्तु वॾो ॾुकार थियो हो, वॾो। 5-8 साल वस कोन थी हुई, एतिरे क़दुरु जो माल बि मरण लॻो। हो मजबूर थी वसंदे तरफ़ वञिणो पियो। उन खां पोइ अहिड़ो ॾुकार कॾहिं बि कोन आयो आहे। बस अहिड़े ॾुकार खां मालिक साईं बचाईंदो। छॾ, पीउ खे त छॾी कोन थो, पर ॿियनि जी कंहिंजी बि जान ई कोन थो छॾे। काका मुंगीरी हिकिड़ी मोकल ॾींदे? असां नी ही चिकलो हणंदासीं, हणो चिकलो? न बाबा न, हिते ऑफिसर खे मथे में सूर विझण जी ज़रूरत ई कोन्हे। इहो वरी चिकलो छा आहे? सभु वांदा आहिनि, इहा विंदर जे लाइ हणंदा आहिनि। त पोइ तव्हां हणो चिकलो, मां बि ॾिसां त तव्हांजी इहा विंदुर कहिड़ी आहे। ऑफिसर इजाज़त ॾेई छॾी आहे, हाणे मुजेरी रोके कोन थो सघे। जिन तव्हां मुड़ो त कयो वञी पंहिंजो अछो बूथ। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।